अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं चिकन सैंडविच जी रेसिपी। चिकन सैंडविच ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां वटि आहे चिकन जो कीमो 250 ग्राम्स। ऐं हाणे असां लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहियो त घटि वधि करे सघो था। पेपरिका पाउडर विझूं था अधु टीस्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था अधु टीस्पून। थूम जो पाउडर आहे अधु टीस्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे असां खयां आहिनि 4 अदद ब्रेड स्लाइसिस। ऐं ब्रेड स्लाइसिस जे मथां कीमे जे मिक्सचर खे विझी ऐं चङी तरह सां फैलाईंदासीं। ऐं हाणे 4 ॿिया ब्रेड स्लाइसिस खयां आहिनि। ऐं 2 स्लाइसिस जे मथां असां विझूं था मिंट सॉस ऐं चङी तरह सां फैलाईंदासीं। ऐं बाक़ी 2 स्लाइसिस जे मथां असां विझूं था मायोनीज़ ऐं मायोनीज़ खे बि चङी तरह सां फैलायो आहे। हाणे हिकु फ्राइंग पैन में तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब तेल गरम कयो आहे। ऐं हाणे असां कीमे वारे स्लाइसिस खे गोल्डन ब्राउन थियण ताईं फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां कीमे वारे स्लाइसिस खे गोल्डन ब्राउन थियण ताईं हल्की बाहि ते फ्राई कयो आहे। अगरि ज़रूरत पए त फ्राइंग जे दौरान तव्हां कुझु ॿियो तेल बि ऐड करे सघो था। हाणे असां कीमे वारी साइड जे मथां विझूं था मोज़रेला चीज़। स्लाइसिस खे कवर कयूं था मायोनीज़ स्लाइस ऐं मिंट स्लाइस सां। सभी स्लाइसिस खे कवर करण खां पोइ हाणे असां मथां थोरो मज़ीद तेल छिड़कियो आहे ऐं स्लाइसिस जी साइड चेंज करे गोल्डन थियण ताईं हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां सैंडविच जी ॿी साइड खे बि गोल्डन थियण ताईं हल्की बाहि ते फ्राई कयो आहे। ऐं हाणे असांजो मज़ेदार चिकन सैंडविच सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं सैंडविच जी शेप में कट कयूं था। ऐं उमीद कयूं था तव्हांखे असांजी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।